अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जी किचन। फ्रेंड्स, मायरा जी किचन में अॼु असां तव्हांजे लाइ ठाहींदासीं मसालेदार आलू गोभी जी सब्ज़ी। आलू ऐं गोभी जी सब्ज़ी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझंदासीं तक़रीबन 4 खां 5 टेबल स्पून। ऐं हाणे कटियल गोभी विझंदासीं अधु किलो। लूणु विझूं था अधु टी स्पून। ऐं हाणे गोभी खे तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। गोभी खे तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। हाणे ढकु हटाए करे तक़रीबन 3 खां 4 मिनट जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं। गोभी खे तक़रीबन 3 खां 4 मिनट ताईं तेज़ बाहि ते पचाइण खां पोइ डिश आउट कयो आहे ऐं हिकु साइड ते रखंदासीं। ऐं हाणे उन साॻे ई पैन में तेल विझूं था 3 खां 4 टेबल स्पून। जीरो विझूं था 1 टीस्पून। कमाल पुट जा पत्ता आहिनि 2 अदद। सावा मिर्च आहिनि 3 अदद। ऐं हाणे कुझु सेकंड जे लाइ फ्राई कंदासीं। हाणे विझंदासीं कटियल बसर 3/4 कप। ऐं बसर खे 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल अदरक 1 टेबल स्पून। ऐं कुझु सेकंड जे लाइ पचाईंदासीं। अदरक ऐं थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। ऐं कुझु सेकंड जे लाइ पचाईंदासीं। ऐं हाणे असां वटि हिते आहिनि अधु किलो कटियल आलू। आलू विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं तेज़ बाहि ते 2 खां 3 मिनट जे लाइ पचाईंदासीं। हाणे विझूं था हेड 1/4 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर 1 टेबल स्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 3/4 टीस्पून। गरम मसालनि जो पाउडर आहे अधु टीस्पून। लूणु विझूं था अधु टीस्पून। तव्हां चाहे त पंहिंजी टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ऐं 5 मिनट जे लाइ तेज़ खां विचोली बाहि जे दरमियान पचाईंदासीं। ऐं हाणे विझूं था कटियल टमाटा 3/4 कप। ऐं मिक्स कंदासीं। हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 15 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 15 मिनट जे लाइ आलूनि खे ढकु ॾेई करे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे ढकु हटाए करे 1/4 कप कटियल सावा धाणा विझूं था। कसूरी मेथी जा पत्ता आहिनि 1 टेबल स्पून। ऐं फ्राइड गोभी विझूं था। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं कुझु सेकंड जे लाइ पचाईंदासीं। हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाइण लाइ रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते आलू ऐं गोभी खे पचायो आहे ऐं हाणे सॼी मज़ेदार मसालेदार आलू गोभी जी सब्ज़ी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।